इसके पीछे वर्दी है। प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। सिंध जो न्याणी प्रिया कुमारी के सिंध जो न्याणी प्रिया कुमारी के सक्करे दस पीते सक्करे दस पीते सक्करे दस पीते प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के सिंध जे सभिनी मर्दनि खे प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के सिंध जे सभिनी मर्दनि खे होटकी जे मर्दनि खे कश्मीर जे मर्दनि खे शिकारपुर जे मर्दनि खे प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के सिंध जे सभिनी मर्दनि खे सिंध जे सभिनी मर्दनि खे जारी आहे जारी बाज़ाब करायो प्रिया कुमारी के बाज़ाब करायो प्रिया कुमारी के बाज़ाब करायो प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के आज़ाद करायो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। प्रिया कुमारी के आज़ाद कयो सिंध जो न्याणी प्रिया कुमारी के आज़ाद कयो प्रिया कुमारी के आज़ाद कयो प्रिया कुमारी के आज़ाद कयो सिंध जे सभिनी मुगवियन खे आज़ाद कयो प्रिया कुमारी के आज़ाद कयो प्रिया कुमारी के आज़ाद कयो सिंध जी न्याणी के आज़ाद कयो। जी अब्दुल मजीद छा चवण आहे? चवण इहो आहे त असां जेको आहे त टैक्स भरे रियासती इदारा ठाहियूं था MIS आहे पुलिस लॉ एजेंसियूं त जोग्राफी जियोलॉजी ज़रिए जिथे माना उनखे जेको आहे त प्रिया कुमारी 27 महीना थी विया आहिनि उहा पंहिंजे जीजल अमड़ खां जुदा कई वई आहे। उहो त दर्द उन अमड़ खे ख़बर हूंदी त उनजो बचा केॾा उनखे जेको आहे त ईज़ा अमड़ खे रियासत जे मुंहं ते भूंडो आहे जो हिकिड़ो नंढड़ो ॿार असांजो अगवा थी चुको आहे 27 महीना थी विया आहिनि उनजे लाइ का जेको आहे त हमांगी कोन्हे उनजी जेको आहे त बाज़ाइपी लाइ रियासत वटि को जेको आहे त असां इन एहतजाज जे थ्रू डिमांड था कयूं त प्रिया कुमारी 10 मिंटनि में बाज़ाब सघे थी जेकॾहिं तव्हां जियोलॉजी सैटेलाइट जे ज़रिए प्रिया कुमारी जी 20 ॾींहनि जी रेकी वठो उनजे इलाइक़े जा फुटेज वठो लाइव मिलंदा आहिनि। तव्हां 2 करोड़ 3 करोड़ ख़र्च करे सिंध गवर्नमेंट कहिड़ी किथे किथे उहो वई आहे सॼो सैटेलाइट ज़रिए लाइव फुटेज अची सघनि था छो जे असांजो सिंध बार काउंसिल जो सेक्रेटरी जंहिं महिल इरफान माहिर शहीद थियो हुयो उन महिल सिंध गवर्नमेंट डंडे ज़ोर ते जॾहिं वकीलों खे डंडो हूंदो त उन जोग्राफी ज़रिए जियोलॉजी ज़रिए सैटेलाइट ज़रिए सॼी रेकी वरिता 20 ॾींहनि जी त 20 ॾींहं केरु हुनजे पिया गॾु लॻो आहे केरु सॼो लाइव फुटेज वरिता हुयो। हीअ प्रिया कुमारी में ऐं इदारा जेके असांजे जेको आहे त तहफ़ुज़ लाइ जुड़िया पिया आहिनि उहे असांखे दिसाइण लाइ त तकड़ा आहिनि त बाबा जेके एहतजाज कनि था समाजी माण्हू हुजनि क़ौमी कारकुन हुजनि उन्हनि खे खंभियो गुम कयो अड़े बेशर्मो तव्हांखे नंढी न्याणी तव्हांखे जेको आहे त नथी नज़र अचे थो जेको आहे बाज़ाब करे कारियो कचे मेरा धाड़े लाइ अरबे पंहिंजा हथियार अचनि था उहे तव्हां शर्म कोन्हे त कीअं उन पहुचनि था बुढ़ी मरो हिन तसल जे थ्रू जेकॾहिं न करे सघियो बाज़ाब प्रिया कुमारी खे त तव्हांजी रियासत खे जेको आहे हलणु कोन ॾींदासीं जीअं सिंध जीअं असांजी जीएम सही प्रिया कुमारी के जी वहीद साहब छा चवण आहे? चवण नसुला इहो ई आहे त नंढड़ो ऐं सादो मुतालबो आहे जी प्रिया कुमारी को हिन मुल्क खां ॿाहिरि कोन्हे हिते हिन मुल्क जे कारंदनि जे जेको आहे महिनत ऐं जेको आहे साथ सां हिन ई मुल्क में आहे हिन ई धरती ते आहे पर असां इहो था चऊं जेकॾहिं नवाब अकबर बुगटी बलूचिस्तान जी पहाड़ियुनि में ॻोल्हे करे शहीद कयो थो वञे
त प्रिया कुमारी आख़िर उहा कहिड़ी धरती आहे जेका प्रिया कुमारी खे गे वई आहे, हिननि खे नज़र नथी अचे। लतीफ़ हिकु मिंट असीं सम्झूं था जेकॾहिं प्रिया कुमारी खे ही रियासत या ही जेको गवर्नमेंट बाज़ाब नथी कराए सघे त ॿी सूरत में असांजो इहो इल्ज़ाम आहे त ही रियासत या ही इंतिज़ामिया ही गवर्नमेंट प्रिया जी गुमशुदगी में या इज्तमाही तौर जेके गुमशुदगियूं थियनि पियूं उन में ही इंतिज़ामिया मुलविस आहे। ठीकु आहे, ॿियो कुझु ॻाल्हाईंदो बाबा? नदीम, हाजी नदीम। रियासती ना एलिया ॿियो कुझु बि न आहे। ये जेके इन्हनि जा हथ जा पालियल गुंडा राज ये सिर्फ़ अवाम जे मथों ई दाबेदार मुसलत थी रखनि था। ॿार ही अखी नथा ॾेखारिनि। अगरि इंटरनेशनल लेवल ते जेके बि मुल्क आहिनि न उतो जी थुकूं चटण वारा माण्हू हितो जी जेको आहे न अवाम ते सिर्फ़ु ॾाढा आहिनि। ॿाहिरि जेके बि चापलूसी करण वारा माण्हू सिर्फ़ु अवाम ते ॾाढा आहिनि। हिकु इहे मामूली मसइलो आहे जेको आहे न, मामूली मसइलो आहे हिकिड़ी नंढड़ी उतो जेके तर्ज जेको आहे न वरेरनि ॾे क़ैद पई आहे थी। हा, इहा हिकु पिरिया न आहे। हिते सिंध में जेके भी सैयदनि जी हवेलियूं आहिनि न उते तक़रीबन इहो रिवाज आहे। हले केतिरनि ॿारड़ियूं इहे ज़िंदा छा दफ़न थियूं हवेलियुनि में अंदरि, पर कंहिं बि माना इन पासे ख़्याल ई न रखियो आहे। हे प्रिया कुमारी जे तसलसल सां इहा ॻाल्हि ज़ाहिर थी आहे ऐं इंशाअल्लाह असां फैलाईंदासीं। इन्हनि सभिनि हवेलियुनि जी हिकिड़ी जुडिशली इंक्वायरी वेही करे इन्हनि में अंदरि इंक्वायरी कई वञे त बाबा इन हवेलियुनि में जेके कमु करनि था केतिरा माण्हू वाक़ई आहिनि, केतिरा माण्हू मरी विया, अले केतिरा माण्हू जे राति नेमत खड़ो बि लाइव थियो त दाह कंदे कंदे मुंहिंजी उहा अञा ताईं एतिरी दाह हूंदे बि इहे पीर माना हिकिड़ी पंहिंजी लोफराई कंदे जेको फातिमा फुरड़ो वारो केस पंहिंजे साम्हूं आहे, ॿियनि जा केस पंहिंजे साम्हूं आहिनि। कई माना सिंध में जेके केस इहे ज़ाहिर थिया आहिनि इन में साबित थिए थो ख़ुदा रा इहा इंक्वायरी विहाई वञे, इन हवेलियुनि जी जांच कई वञे त जंहिं हिसाब सां अहिड़ियूं प्रिया कुमारी जहिड़ियूं जेके बि सिंध जूं अगरि बाज़ियाब कराए सघजनि। महिरबानी। प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे